नाज़रीन, अहम ख़बर है त स्पीकर राजा परवेज़ अशरफ जी सदारत हेठि पार्लियामेंट जो गॾियल इजलास थियो आहे। अव्हांखे ॿुधायूं त पीटीआई मेंबरनि पार्लियामेंट जे गॾियल इजलास जो बाइकाट करे छॾियो आहे। अव्हांखे ॿुधायूं त पीटीआई मेंबर्स पार्लियामेंट जे गॾियल इजलास मां नारेबाज़ी कंदे ऐवान मां निकिरी विया। पीटीआई मेंबरनि पार्लियामेंट जे गॾियल इजलास जो बाइकाट करे छॾियो आहे। ख़बर अव्हांखे ॾियूं त स्पीकर राजा परवेज़ अशरफ जी सदारत हेठि पार्लियामेंट जो गॾियल इजलास थियो आहे। पीटीआई मेंबरनि पार्लियामेंट जे गॾियल इजलास जो बाइकाट करे छॾियो आहे। अव्हांखे अपडेट कयूं त पीटीआई मेंबर्स पार्लियामेंट जे गॾियल इजलास मां नारेबाज़ी कंदा ऐवान मां निकिरी विया। अव्हांखे अहम ख़बर ॾियूं त स्पीकर राजा परवेज़ अशरफ जी सदारत हेठि पार्लियामेंट जो गॾियल इजलास थियो आहे। पीटीआई मेंबर्स पार्लियामेंट जे गॾियल इजलास जो बाइकाट कयो आहे। अव्हांखे ॿुधायूं त पीटीआई मेंबर्स पार्लियामेंट जे गॾियल इजलास मां नारेबाज़ी कंदा ऐवान मां ॿाहिरि निकिरी विया। ब्रेकिंग न्यूज़ अव्हांखे ॾियूं त स्पीकर राजा परवेज़ अशरफ जी सदारत हेठि पार्लियामेंट जो गॾियल इजलास थियो आहे।